हैदराबाद डिवीजन में अटे कमिश्नर नोटिफिकेशन जारी करे छडियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद डिवीजन में अटे जा नवां अघ मुक़रर कया विया आहिनि। कमिश्नर नोटिफिकेशन जारी करे छडियो आहे। अटे जे फ़ी किलो क़ीमत 113 रुपया मुक़रर कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। हैदराबाद डिवीजन में बाख़बर रहो मुक़रर कया विया आहिनि। कमिश्नर नोटिफिकेशन जारी करे छडियो आहे। अटे जी फ़ी किलो क़ीमत 113 रुपया मुक़रर कई वई आहे। फ्लोर मिल ऐं केटीएन न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेमन। 70 रुपया नाज़िम बुलेटिन जी शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। 95 रुपयनि खां 98 रुपयनि ताईं मिली रही आहे। नोटिफिकेशन में इस्लामाबाद खां ख़बर अवां ताईं तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर असगर खानोठी। जी असगर, छा तफ़सील आहिनि? इस्लामाबाद खां ख़बर अवां ताईं बिल्कुल हैदराबाद के कमिश्नर पारां जो अटे जा नवां अघ मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी कयो आहे। इन हवाले सां हैदराबाद के कमिश्नर सॼी डिवीज़न में फ़ी किलो अटो 113 रुपया विकिरो करण जी हिदायत कई आहे। इन हवाले सां कमिश्नर पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त दुकाननि तां आम माण्हुनि खे जेको अटे जो विकिरो हूंदो 113 रुपया विकिरो कईंदो, जॾहिं फ्लोर मिल ऐं अटे चकियुनि ते उहो 105 रुपयनि खां 170 रुपयनि ताईं विकिरो थींदो, छाकाणि जो उन्हनि में किराए भाड़े जो ख़र्च शामिल थियण खां पोइ इहो वधी दुकाननि ते जेको हूंदो उहो 113 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां विकिरो थींदो। जॾहिं त कमिश्नर पारां जारी कयल नोटिफिकेशन में इहो बि ॼाणायो वियो आहे त जेका कणिक आहे उहा फ्लोर मिल ऐं अटे चकीअ वारनि खे 95 रुपयनि खां 98 रुपयनि ताईं विकिरो कई पई वञे सरकारी अघ ते, जंहिंजो फ़ी बोरीअ ते 8500 रुपया थिए थी ऐं उन में रिआयत शामिल आहे। उन हवाले सां कमिश्नर हैदराबाद इहो बि चयो आहे पंहिंजे नोटिफिकेशन में त जेकॾहिं डिवीज़न जे कंहिं ज़िले में भाड़े ऐं किराए जे मद में जेकॾहिं का कुझु घटि वधाई थिए थी त उन लाॻापियल ज़िले जो डिप्टी कमिश्नर अटे जे अघनि में उन हिसाब सां फेरफार करण जो मजाज़ हूंदो। पर डिप्टी कमिश्नर सॼी डिवीज़न जे फ्लोर मिल्स ऐं अटे चरकी मालिकनि खे सख़्तीअ सां हिदायत कई आहे त वॾे वज़ीर सां थियल मुलाक़ात में ही नवां अघ मुक़रर कया विया आहिनि ऐं इन्हनि अघनि ते अमल करण जे लाइ जंहिं बि फ्लोर मिल या अटे चकीअ पारां ख़िलाफ़ वर्जी कई वई त उन जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी ऐं आवाम खे बि हिदायत कई वई आहे त इन्हनि नवनि अघनि ते अटो ख़रीद कनि ऐं जेकॾहिं का बि शिकायत थिए थी अटे केरु इन खां वधीक जेकॾहिं विकिरो करे थो दुकानदार या फ्लोर मिल या अटी चके वारो त उनजी शिकायत लाॻापियल हद जे अमलदारनि खे डिप्टी कमिश्नर असिस्टेंट कमिश्नर या मुख़्तियारकार खे ॾिनी वञे त उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िन। हैदराबाद खां असगर खानोठी तफ़सील न आहिनि।